नेमतुल्लाह साहब प्रोग्राम रखियो मुख़्तसर। पहिरियों त नसीहत जेका थींदी आहे उहो असां पाण नसीहत पंहिंजो पाण खे कंदा आहियूं। मक़सदु इहो हूंदो आहे ॿिए खे चवणु, पर नसीहत या पाण खे हूंदी आहे। सभई उस्ताद ऐं असां बि मदरसे जा उस्ताद ऐं स्कूल में पढ़ायो आहे। इहो हिक ॿिए सां असां तकरार कयूं था, मुज़ाकरो कयूं था, या तव्हांखे नसीहत या मूंखे पाण खे नसीहत आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन जॾहिं पैदा कयो, उन जिस्म में रूह पियो त उन चार ऊंदहियूं ॾिठियूं, चार रोशनियूं ॾिठियूं। हिकिड़ी रोशनी ॾिठई, उन खां पुछई तूं केरु आहीं? चई मां अकुल आहियां। चईसि तूं किथे रहंदो आहीं? चई मां इंसान जे दिमाग़ में रहंदो आहियां। अकुल जी नेमत इंसान खे मिली आहे। जिन्नात जी जेका मखलूक आहे उनखे वॾे में वॾो अकुलमंद एतिरो हूंदो जीअं असांजो 10 सालनि जो ॿारु हुजे, एतिरो हुनजो अकुल हूंदो। छो त वॾे में वॾा दुनिया जे अंदरि अकुलमंद जेका आया, नबी सगोर आया। उहे अल्लाह ताला नबी इंसाननि में पैदा कया। त अकुल हिकु नेमत आहे। अल्लाह साईं फरमायो वमन युतल हिकमत फ़क़द ऊतिय ख़ैरन कसीरा। जंहिंखे हिकमत मिली, दानाई मिली, अकुल मिलियो, इनखे घणो ख़ैर मिली। बहरहाल इन हदीस ते मां मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि, तशरीह कबी त घणो टाइम थी वियो। मक़सदु इन में नसीहत जूं ॻाल्हियूं हूंदियूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम उन खां पुछो तूं केरु आहीं? छो त उन जहान में इन्हनि शयुनि खे हिकिड़ी सूरत मिलंदी। जेको जहान आहे उन में जेके शयुनि खे हिन जहान में सूरत न आहे, ॾिसण में नथी अचनि, हुन जहान में उनखे सूरत आहे। जे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे सिलह रहमी, रिश्तेदारी खे सूरत मिलंदी। पोइ जेको दुनिया में सिलह रहमी करे थो, रिश्तेदारी ॻंढींदो अचे थो, या क़यामत जे ॾियारे रब खे अर्ज़ु कंदी, रब जंहिं मूंखे दुनिया जे अंदरि ॻंढियो उनखे तूं पंहिंजे रहमत सां मिला, ऐं जंहिं मूंखे दुनिया में टोड़ियो उनखे तूं पंहिंजे रहमत सां टोड़े छॾ। त इहा रिश्तेदारी उन जहान में इनखे सूरत मिलंदी। सलाम हिकिड़ी ॿी वरी रोशनी ॾिठी, उन खां पुछई तूं छा आहीं? चई मां हयाव आहियां। चईसि तूं किथे रहंदो आहीं? चई मां इंसाननि जे अखियुनि में रहंदो आहियां। हयाव अखियुनि में हूंदो आहे, अकुल दिमाग़ में हूंदो आहे। टी रोशनी ॾिठी हज़रत आदम अलैहिस्सलाम इहा ॿी आहे। टी रोशनी ॾिठी, उन खां पुछई तूं केरु आहीं? चई मां ताक़त आहियां। तूं किथे रहंदी आहीं? मां इंसान जे जिस्म में हूंदी आहियां। चौथी हिकिड़ी रोशनी ॾिठी, तमामु बहितरीन, उन खां पुछई तूं केरु आहीं? चई मां ईमान आहियां। चईसि तुंहिंजी मर्कज़, तुंहिंजी जाइ कहिड़ी आहे रहण जी? चई मुंहिंजी आहे इंसान जी दिलि। ईमान दिलि में रहंदो आहे। इहे सॼे पासे खां ॾिठई 4 रोशनायूं। वरी ॿियूं 4 ऊंदहियूं ॾिठियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम खॿे पासे खां। उन्हनि खां पुछई हिक खां। हिकिड़ी ऊंदहि आई। चईसि तूं केरु आहीं? चई गुस्सो आहियां, कावड़। चईसि तूं किथे रहंदो आहीं? चई मां इंसान जे दिमाग़ में रहंदो आहियां। हज़रत आदम अलैहिस्सलाम उन खां पुछो त अकुल मिलियो, उन ॿिन्ही चयो त मां इंसान जे दिमाग़ में रहंदो आहियां। तूं गुस्सो थो चई त मां बि दिमाग़ में रहंदो आहियां, रहंदो केरु आहे तव्हां? त उन गुस्से ऐं कावड़ चयसि रहंदो अकुल आहे, पर जॾहिं मां ईंदो आहियां दिमाग़ में, पोइ अकुल ख़तमु थींदो आहे। गुस्सो ऐं कावड़ ॾिसो ईंदी आहे न इंसान खे, पोइ ख़बर न पवंदी त केरु आहे। केतिरा माण्हू कई कम गुस्से जे अंदरि करे वेहंदा आहिनि, पोइ पछताईंदा आहिनि। त गुस्से खे अकुल जे हेठां हलाइणो आहे। ॿी वरी हज़रत आदम अलैहिस्सलाम ऊंदहि ॾिठी, उन खां पुछई तूं केरु आहीं? चई मां बेहयाई आहियां, मां इंसान जे अखियुनि में रहंदी आहियां। चई इंसान जे अखियुनि में त हया पियो रहे। चई न, जॾहिं मां ईंदी आहियां त पोइ हया ख़तमु थींदो आहे। ऐं हया असां मुस्लमाननि में ईमान जो हिसो आहे। गैर मुस्लिम वटि, मग़रिबी जेके आहिनि माण्हू, उन्हनि वटि हया, शर्म, लज, इहो जेको ऐब आहे, असां वटि ईमान आहे। नबी साईं फरमायो अल हया शोबत मिनल ईमान। या हदीस साईं फरमायो त ईमान जो हिकिड़ो शोबो हयाब आहे, हिसो ईमान जो हयाब आहे। ॿी हदीस में इज़ा फातकल हया फफ़अल मा शित। जॾहिं
नबी साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो हया फोत थी वञे फफल मां शइ त पोइ पाण जेको वञे सो कंदो रह आहे सभु ॻाल्हि हया साहबा फरमाईंदा असांजे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जे अंदरि एतिरो हया हूंदो जो मके पाक जे कंहिं कुंवारी औरत जे अखियुनि में एतिरो हया न हूंदो जेतिरो नबी साईं जे अखियुनि में हया हो। असांखे नबी हया वारा ऐं अखियूं अलाह से अहिड़ियूं शयूं ॾिनियूं जो हिनखे परदो ॾिनो अथई अहिड़ी शइ ॾिसूं न रुॻो हीअं कयूं उहे ॿियूं शयूं आहिनि असांजे कंट्रोल में न थींदियूं अखियुनि में रब अहिड़ी शइ ॾिनी आहे जो रुॻो हीअं कंदासीं त अखियूं ॿुॾिजी परदो थींदो कंहिंखे नज़र पइजी वञे यकदमि हीअं करे अलाह साईं कुदरती असांखे परदो ॾिनो अखियुनि ते तंहिंजे करे अलाह ताला फरमातो यालम ख़ाइनतुल अयुन जेको अखि जी ख़यानत कंदड़ आहे न मां अलाह हुनखे ॼाणींदो आहियां कहिड़े लिहाज़ सां केरु ॾिसे थो इन इरादे खे बि अलाह तो फरमाए मां ॼाणियां थो इन अलीमुम बिज़ाति सुदूर सीननि जे राज़नि खे मां थो ॼाणियां हदीस में अचे थो मन ज़लम ज़ुलिम जेको ज़ुल्म कंदो उन सां ज़ुल्म थींदो सिंधीअ में चइबो आहे जेको परावा लोड़ा लताड़ींदो उन जा बि लोड़ा लताड़िया वेंदा क़ुरान शरीफ़ में आहे सूरतुल बक़रा जे 38 रुको में ला तज़लिमून वला तुज़लमून अल्लाह साईं फरमाए थो तव्हां ज़ुल्म न कंदो त तव्हां सां ज़ुल्म न थींदो नबी सोने फरमाए जेको ज़ुल्म कंदो इन सां ज़ुल्म थींदो अखियुनि जो ज़ुल्म इहो आहे त अखियुनि सां बेहयाई करे माण्हू ग़लति शयूं ॾिसे क़ुरान शरीफ़ में 24 पारे में अल्लाह साईं फरमाए सूरत हामीम सजद जे 3 रुको में अथव हत्ता इज़ा मा जाऊहा शहीद अलैहिम समउहुम व अबसारुहुम क़यामत जे ॾियारे माण्हू ईंदो उन जा कन शहीद अलैहिम समउहुम माना उन जा कन व अबसारुहुम उन जूं अखियूं शाहिदी ॾींदियूं अखियुनि सां माण्हू ग़लति शइ ॾिसे थो त अखि उहा शाहिदी ॾींदी पर अखि सां सुठी शइ ॾिसई क़ुरान जी ज़ियारत कई अबे अमा जी ज़ियारत करे थो सवाब जे नियत सां उस्तादनि जी ज़ियारत कई ऐं वॾनि जी अदब एतिराम सां ॾिसे थो त इहा अखि क़यामत जे ॾियारे ॻाल्हाईंदी क़ुरान शरीफ़ में लिखियलु आहे अखि शाहिदी ॾी ॿुधो खलूं तव्हांजे जिस्म जूं शाहिदी ॾींदियूं बिमा कानू या मरूं जेको असां अमल कंदा आहियूं पोइ उज़वनि खे चवंदो तव्हांजे लज़त ख़ातिर त मूं गुनाह कया लिम शहिदतुम अलैना मूं ते शाहिदी छो था ॾियो अखियुनि खे चवंदो तुंहिंजी अखियुनि जो गुनाह अहिड़ो आहे इहो जो हासिल कुझु कोन थींदो मुफ़्त में गुनाह लिखी ॾींदो नबी साईं फरमाए जेको कंहिं औरत ॾे या जंहिंखां परदो आहे उन इन इरादे सां ॾिसे गुनाह सां त इनखे क़यामत जे ॾियारे जहन्नम में सीहो तपाए करे अखियुनि में लॻाए ॾींदो असां जेकॾहिं स्कूलनि जे अंदरि अॻु में असां मुखालफ़त कंदा हुआसीं त नियाणियूं न पढ़ायो पर हीअ मजबूरी दौरु आहे जेकॾहिं नियाणियुनि खे नथो पढ़ाइजे त पोइ हिते वरी ॿिए क़िस्म जूं औरतूं मथे इदारनि में अचनि ईसाई अचनि कादियानी अचनि जेके असांजे मुस्लमान खे अञा नुक़सानु ॾींदियूं पोइ उन में असांखे पाण खे माहौल ठाहिणो आहे पाकीज़ माहौल करिणो आहे उनखे पंहिंजी नियाणी सम्झणो आहे भेण सम्झणी आहे इन इरादे सां असां कंदासीं त असांजा ही तइलीमी इदारा तरक़ी कंदा मां हिकु हदीस पढ़ी साईं फरमायो जेको तइलीम जे दौरान माना तइलीमी इदारनि में वेही करे गुनाह थो करे उन्हनि खे अलाह साईं 3 क़िस्म माण्हुनि मां हिकिड़ी सज़ा ज़रूरु ॾींदी छो त हीउ इल्मु वॾी दौलत आहे इंसान जे जिस्म में उज़व आहिनि 2 क़िस्मनि जा हिकिड़ा इल्मी ॿिया अमली हीउ मुंहुं इंसान जो इल्मी उज़व आहे अखियूं बि हिते हिननि सां इल्मु हासिलु कबो कन बि हिते नकु बि हिते ज़बान बि हिते हिननि सां इल्मु हासिलु कबो आहे दिमाग़ बि हिते ॿिया हेठि उज़व जेके आहिनि इहे अमल जा आहिनि अल्लाह ताला इंसान जे मुंहं खे इल्म जो मर्कज़ बणायो माना इनखे मथे रखी त इल्म जो दर्जो ॿुधाई नबी साईं फरमाए जेको कंहिंखे केरु मुंहं में चमाट हणे थो इहो इल्म जी तोहीन करे थो छो त इल्म जो मर्कज़ मुंहुं आहे त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको तइलीमी इदारे में तइलीमी माहौल में रही करे गुनाह थो करे उते ख़यानत थो करे उते ग़लति क़िस्म जी जेको आहे हरकत थो करे उनखे 3 क़िस्मनि मां हिकिड़ी सज़ा मिलंदी हदीस आहे हिकु त उनखे मौत या त जवानीअ में ईंदो उनखे मौत छा में ईंदो लफ़्ज़ यादि कयो जवानी में ईंदो जेको तइलीमी इदारनि में रही करे कंहिं बि क़िस्म जी हरकत कंदो गुनाह कंदो जंहिंखां रब झलियो आहे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे मौत या त जवानीअ में ईंदो जेकॾहिं मौत जवानी में न आयुसि त हुनजो इल्मु अॻिते वधंदो कोन उनखे फैज़ अॻिते वधंदो कोन
सदको जारी हुनजो न थींदो। ॿियो इहो टियों या त हुनखे कंहिं वॾेरनि कंहिं सरदारनि कंहिं ख़ाननि वटि रहणो पवंदो जो उते ज़िल्लत वारी ज़िंदगी गुज़ारणी पवंदसि। इन्हनि टिनि इल्म दरजात अल्लाह ताला इल्म वारनि खे दर्जा ॾिना आहिनि। हज़रत अब्दुर्रहमान बिन कासिम रहमतुल्लाह अलैह हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह शागिर्द हो। 20 साल इमाम मालिक वटि पढ़ियो, पर चए पियो 18 साल मूंखे तरबियत रुगो अदब जी कई पई। 2 साल मूं इल्मु हासिल कयो, सिर्फ़ु 18 साल इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह वटि मां जेका ज़िंदगी गुज़ारी सिर्फ़ु तरबियत जी ज़िंदगी, अदब ऐं इख़लाक़ जी ज़िंदगी मूंखे उते सेखारी। असांखे इख़लाक़ दीन थो सेखारे। नबी सही फरमायो बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़, मूंखे दुनिया में इन लाइ मोकिलियो वियो आहे त मां दुनिया में सुहिणा इख़लाक़ पेश कयां। साईं जन जो हिकिड़ो ख़ादिम हुयो, नबी साईं वटि 10 साल रहियो, पर फरमाए थो कॾहिं नबी साईं मूंखे दड़को न ॾिनो, कॾहिं साईं जन पंहिंजे मुंहुं मुबारक में घुंड न विधो, कॾहिं मूंखे अधु नालो न पुछनि इख़लाक़ सां। असां जेकॾहिं पंहिंजे तइलीमी इदारनि जे अंदरि इहो इख़लाक़ पैदा कंदासीं, न्याणी आहे अब्बा पुट न्याणी करे बचो करे छॾींदासीं, ऐं छोकिरा आहिनि उन्हनि खे बि जेकॾहिं असां सुहिणे नमूने सॾु कंदासीं त इहो छो त शागिर्द जो मिसाल आहे पाणीअ जे गिलास वांगुरु। गिलास में तव्हां खंडु विझो मिठो, गिलास में जेकॾहिं असां लूणु विझंदासीं चहिरो, जहिड़ी शइ विझो त ॿार ईअं असांजो असरु क़बूलु कंदो आहे उस्तादनि जो। जहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो उस्ताद गार ॾींदो त ॿार बि गार ॾींदो। उस्ताद जेकॾहिं सुहिणे नमूने ॿार खे सॾु कंदो त हू बि सुहिणे नमूने अॻिते हली करे सुठे कंहिं इदारे जो उस्ताद थींदो। बहरहाल हदीस में तव्हांजे साम्हूं पढ़ियो त उनखे 3 गुनाहनि मां सज़ाउनि मां का न का सज़ा मिलंदी। जो उनजे अखियुनि में फरमाए थो त हया हूंदो आहे, इहा रोशनी आहे, पर जॾहिं बेहयाई ईंदी आहे अखियुनि मां पोइ हया निकिरी वेंदो आहे। ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खां नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई जिब्राईल मूंखां पोइ दुनिया में तव्हां घणा दफ़ा ईंदव? चइसि काफ़ी दफ़ा ईंदो। हिकु बरकत खणी वेंदो, हया खणी वेंदुसि, क़ुरान शरीफ़ खणी वेंदुसि, आख़िर में ईंदुसि, ॿियूं बि शयूं ॿुधाई। हिन वक़्तु बरकत बि कान्हे, हिन वक़्तु हया बि कोन्हे। तव्हां इहे असां ॾिसूं था घर में 10 कमाइनि था त बि पूरी कान्हे। अॻे हिकिड़ो कमाईंदो त 10 खाईंदा। कतल जेका आहे न इन जो खखड़ी आहे न, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह दौर में कणिक जो दाणो एतिरो हूंदो। हाणे बेबरकताई थी वई, जो साज़ पियो हलंदो असांजे ॿनिनि ते, पोइ रहमत किथां ईंदी। अॻे औरतूं हूंदियूं घरनि में क़ुरान शरीफ़ पढ़ंदियूं, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदियूं, नंढड़ो ॿारु हूंदो हुनखे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हाणे ॿारु रोए त मोबाइल ॾींदासीं, इहे कार्टून वेही ॾिस। साईं अब्दुल मुजीब कुरैशी ॿिए शरीफ़ वारनि ॿुधायो त इहे कार्टून ऐं जेके गेमियूं मोबाइल जे अंदरि आहिनि, जेके असांजे नौजवान तबाह पियो थिए। जी वॾे हिकिड़े मूंखे ॿुधायो प्रोफेसर हो या केरु लेक्चरार हो ॿाहिरि मुल्क जो, त इहे यहूदी नसारनि जा वॾा वॾा माण्हू वेही करे गेमियूं ऐं कार्टून ठाहींदा आहिनि। उहे असां मुस्लमाननि खे घणे क़दुरु मोकिलींदा आहिनि। मुस्लमाननि जो ॿार बचपन खां हिन में तबाह थी वञे। ऐं ॿारनि जे मुंहं ते असां मोबाइल बि न हलायूं, घर में भली हुजूं या स्कूल में हुजूं, छो त ॿार पोइ इन शइ ते तवजो ॾींदो आहे। असां त कोशिशि करे पढ़ाईअ टाइम ते पंहिंजी मोबाइल खे पावर ऑफ करे छॾींदा। वरी जॾहिं पीरियड टाइम ख़तमु थींदो पोइ माण्हू का हलाईंदो, का ॻाल्हि ॾिसंदो, या अहिड़ी शइ कंहिंजी कॉल थी अचे साइलेंट ते आहे त पोइ हुनजे वरी कॉल कजे। या राति जो आहे माण्हू घर में ॿारनि जे मुंहं ते हुन खां पुछई तूं केरु आहीं? चई मां बीमारी आहियां। किथे रहंदी आहीं? इंसान जे जिस्म में रहंदी आहियां। इंसान जे जिस्म में त ताक़त जो मां रहंदी आहियां, छो त इंसान खे रब वॾी ताक़त ॾिनी आहे। इन इंसान पंहिंजे अकुल ऐं ताक़त जे ज़रिए सां कई शयूं ॾिसो दुनिया में ईजाद कयूं, जो कंहिं मख़लूक़ अहिड़ियूं शयूं ईजाद न कयूं। पोइ बीमारी अचेसि जॾहिं मां जिस्म में ईंदी आहियां त पोइ इहा ताक़त ख़तमु थी वेंदी आहे। हिकिड़ो ॾींहुं रुगो असांखे बुख़ार थो थिए, केॾी कमज़ोरी थी वञे, हिकिड़ो ॾींहुं रुगो का तकलीफ़ थी वञे, पेट ख़राबु थो थिए, छा असां हली कोन सघंदा। 3 हज़रत आदम अलैहिस्सलाम इहा शइ ॾिठी, 4थी हज़रत आदम अलैहिस्सलाम हिकिड़ी ऊंदहि ॾिठी तमामु ख़राबु। ॾिस तूं केरु आहीं? चई मां दुनिया जी मोहबत आहियां। तूं किथे रहंदी आहीं? इंसान जे दिलि में रहंदी आहियां। चई दिलि में त ईमान जी मोहबत थी चयो त मां रहंदी आहियां। चई जॾहिं मां दुनिया जी मोहबत ईंदी आहियां त पोइ ईमान वारी मोहबत निकिरी वेंदी आहे। त असां ई तव्हां जेको कमु कयूं, इन्नमल अमाल बिन्नियात हदीस में अमल जो दारो मदार नियत ते आहे।
तव्हां इन इरादे सां या असां इन इरादे सां पढ़ायूं पोइ कहिड़ी बि तइलीम आहे ये दुनिया जी तइलीम ॾिसो केरु कंहिंखे हुनुर थो सेखारे इन इरादे सां अॻिते वञी रोज़ी कंदो त इनखे बि सवाबु मिलंदो छो त इन इरादो इहो रखियो हालांकि हुनुर मोटर साइकिल सिखण जो दुनिया जो हुनुर आहे पर इन सां पेट पाल जेको हलाल रोज़ी जेका अचे थी इहा त वरी दीन आहे न इबादत आहिनि हलाल रोज़ी त असां तव्हां जेकॾहिं इन इरादे सां पढ़ायूं हीअ बचड़ा आहिनि हीअ पढ़ी पवनि हीअ अॻिते हली करे पंहिंजे रोज़गार सां थींदा हलाल तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा त असांखे इंशाअल्लाह ताला अजुर मिलंदो ऐं इंशाअल्लाह ताला पघार जे करे असांजी थोरी हूंदी न रब बरकत ॾींदो असांजी पघार मदरसनि में 10,000 12,000 13 वधि में वधि पर अलाह साईं बरकत ॾिए थो असांजो कोशिशि करे अलाह साईं खां दुआ घुरंदो रब साईं असांजी इन्हनि पैसनि ते मुंहिंजा रब नज़र न आहे छो त ग़ैब जा ख़ज़ाना तो वटि दुनिया जा ख़ज़ाना तो वटि हर शइ जा मुंहिंजा अलाह तो वटि ख़ज़ाना असांजी पूरी करणु फरमाए अलाह साईं पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाननि में मदद करणु फरमाए अलाह साईं मुसीबतुनि खां बचाईंदो परेशानियुनि खां बचाईंदो जॾहिं माण्हू अलाह जे दीन जे लाइ कमु कंदो या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम ऐ ईमान वारो जेकर अलाह जे दीन जी मदद कंदो अलाह तव्हांजी मदद कंदो त कंहिंखे हलाल तरीक़े सां हलाइणु सुहिणे तरीक़े सां हलाइणु उन जा अख़लाक़ सुधारणु इहे बि दीन आहे हीउ मुआशिरो असांजो सुधरे इहो दीन आहे असांजे नबी साईं रुॻो इहो न सेखारियो आहे त सॼो ॾींहुं असां मस्जिद में बंदि हुयूं पंहिंजे मुआशिरे जे अंदरि सुहिणा सुहिणा माण्हू पैदा कयूं जेके सुहिणे नमूने सां ज़िंदगी गुज़ारी इख़लाक़नि सां ऐं तरबियत सां बाअख़लाक़ असां दुनिया खे जॾहिं माण्हू ॾींदासीं इहो बि असांखे दीन आहे शरीयत इहा बि सेखारे थी असांखे इहो बि तव्हां ईअं न सम्झो असांजो सदको जारिया न आहे इहो बि तव्हांजो असांजो सदको जारिया आहे हिकिड़ो लफ़्ज़ केरु सुहिणो कंहिंसां ॻाल्हाए थो इहो सदको आहे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ी का तकलीफ़ थी वञे त वारे उस्तादनि साहिबनि सां मशवरो कंदो माण्हू साईं नेमतुल्लाह साहिब जा ॿिया तव्हांजा उस्ताद वॾा आहिनि उन्हनि सां मशवरो करे ऐं जेके तइलीमी टाइम आहिनि उन्हनि जी माण्हू पाबंदी करे क़ुर शरीफ़ जे अंदरि अलाह साईं फरमाए जेका मूं आयत तिलावत कई इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा बेशक अल्लाह हुकुम थो करे त अमानत उन जे अहल जे तरफ़ ॾियो अमानात जम व अमानतुनि माना घणियूं अमानतूं थींदियूं हिकिड़ी अमानत पैसे जी थींदी केरु कंहिं पैसा रखी या पैसे जी अमानत माली अमानत ॿी अमानत कहिड़ी आहे नबी साईं फरमायो अल मजालिस बिल अमान मजलिसूं पाण में कचहरी वेही कयूं था इहा अमानत आहे कंहिंखे राज़ ॿुधायो इहो अमानत आहे ऐं कंहिंखे उहिदो मिलियो इहा अमानत आहे कंहिं मुलाज़िमत वरिती उते जेको टाइम मिलियो उनजे अंदरि 8 खां वठी 1 ताईं 2 ताईं इहो सॼो हिनखे अमानत मिलियल आहे हाणे इन में जेको टाइम न पढ़ाईंदो सुस्ती कंदो मां पाण खे बि चवां इहो ख़यानत करे थो ऐं हदीस में नबी साईं फरमाया आयतुल मुनाफ़िक़ सलासुल मुनाफ़िक़ 3 निशानियूं आहिनि इज़ा हदस कज़ब जॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो ऐं नबी साईं फरमाया जॾहिं माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे उनजे वात में हिकिड़ी अहिड़ी बदबू पैदा थींदी आहे रूहानी जो मलाइक नबी साईं फरमाया हिकु मेल ताईं परे पइजी वेंदा आहिनि ऐं ॿिए नंबर ते साईं जन फरमायो वइज़ा वअद अख़लफ़ वाइदो कंदो वाइदे ख़िलाफ़ी कंदो भई वाइदो छाखे चइबो आहे हिन ॾाढ़ीअ ते हथ रखण खे वाइदो न चइबो आहे इहो असां पाण ठाहियो आहे शरीयत वाइदो चयो आहे मुस्लमान ज़बान सां चयो इहो वाइदो थी वियो त नबी साईं फरमाया मुनाफ़िक़ 3 निशानियूं आहिनि इज़ा हदस कज़ब ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो वइज़ा वअद अख़लफ़ वाइदो कंदो वाइदे ख़िलाफ़ी कंदो वइज़ेत मिन ख़ान अमानत रख बसि त ख़यानत कंदो टाइम टेबल असांखे जेको ईंदासीं त पोइ ख़यानत कंदासीं पोइ ख़यानत जे लाइ तव्हां पाण हदीसूं क़ुर आयतूं ॿुधाइनि पोइ ख़ान माण्हू काॾे थो वइज़ेत मिन ख़ान जेको अमानत में ख़यानत करे त असांजी तव्हांजे मथां कई ज़िमेदारियूं आहिनि उन्हनि ज़िमेदारियुनि खे असां निभाईंदासीं घर जूं ज़िमेदारियूं नबी साईं फरमायो जेको इन्हनि समूरनि ज़िमेदारियुनि खे निभाईंदो आहे ॿिए मां जी ज़िमेदारी घर वारनि जी ज़िमेदारी बचनि ॿारनि जी ज़िमेदारी ॿार कमाइण वारो जिते अचे उनजी ज़िमेदारी इहो मुजाहिद आहे इहो जिहाद थो करे अलाह ताला उनखे जिहाद जो सवाबु अता फरमाईंदो दुआ आहे मूं जेको चयो अलाह ताला पंहिंजे ॿार खे लाइ मंज़ूर मक़बूल फरमाए अलाह ताला मूंखे बि हिननि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए तव्हां समूरनि खे बि हिननि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आख़िर दावा वरी जेका मां ॻाल्हि कई न त सभई असां लर्नर्स आहियूं सभई स्टूडेंट्स आहियूं परफेक्ट कहिड़ो कोन्हे कोशिशि कंदो परफेक्शन कंदो ऐं उन क्लास में मां चयो जॾहिं तव्हां हलूं था
त असांखे मज़ो अचे थो सुकून थिए थो ज़रूरी आहे लॻभॻि दुआ वारी की मिसाल ई चङनि माण्हुनि सां गॾु हुजां छो त माण्हू दुनिया ते न काल आहे जे माण्हू न घुरंदो हुनजो असरु वठंदो चङनि माण्हुनि सां हूंदो त चङियूं ॻाल्हियूं ईंदियूं ऐं तव्हांखे त ख़बर आहे इल्मु नूर आहे उते गुनाह न हूंदा पाण सोच सुठी हुजे अलाह ताला पाण खे मदद कंदो ॾाढियूं खोड़ सां करे सघंदो माण्हू पर असांखे टाइम जो आहे हिकिड़ी लिमिट आहे घरां थोरो ॾिसी अचो किताबनि खे पढ़ो न अचे त सिखो पोइ उन में कोन्हे को द बेस्ट बुक आई डाउनलोड नथो अचे त माण्हू ग़लति न कराए ठीकु आहे छो त ॿार ॾींहुं भर यादि करे त सभिनी अफ़ज़ल आमने दुआ कहिड़ी आहे रब ज़िदनी इल्मा हे अलाह न बग़ैर पर तंहिं करे इहे ॻाल्हियूं आहिनि इहे अहिड़ा रिफ्रेशर कोर्स मोटिवेशनल लेक्चर या इस्लाही लेक्चर इहे ज़रूरु थियणु खपनि इन जो फ़ाइदो थींदो तव्हांजी वॾी महिरबानी कारी साहिब जी महिरबानी जज़ाकुमुल्लाह